यूटिलिटी स्टोर कॉर्पोरेशन शहीद बेनज़ीराबाद जे रीजनल मैनेजर नियाज़ अली सियाल ओचितो सकरन जी यूटिलिटी स्टोर जो दौरो कयो, जिते हिन रेट लिस्ट सामान चेक कयो। उन मौके ते हिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान तरफ़ां खाधे पीते जे शयुनि खंडु अटो गिहु दालियूं ऐं चांवरनि ते रिलीफ पैकेज ॾिनो वियो आहे, जेको मुकमल स्टॉक ऐं सामान स्टोरनि ते मौजूदु आहिनि। हिन अवाम खे चयो त हू पैकेज मां फ़ाइदो हासिलु कनि ऐं यूटिलिटी स्टोरनि तां ख़रीदारी कनि। हिन उहो बि चयो त अगरि सामान मौजूदु न आहे या स्टोर इंचार्ज मां का शिकायत हुजे त असांजो कंप्लेंट सेल नवाब शाह में क़ाइमु आहे, हू पंहिंजी शिकायत दर्ज कराए सघनि था। हिन वधीक चयो त को बि स्टोर इंचार्ज ग़लती कंदो उनखे माफ़ न कयो वेंदो। अगरि कंहिं बि दुकानदार यूटिलिटी स्टोर जो सामान हथु आयो त उन दुकानदार ऐं मुलवस अमले ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। हिन ॿीहर मीडिया मार्फत अवाम खे वधीक चयो त अवाम खे घुर्जे त यूटिलिटी स्टोरनि तां ख़रीदारी करे वज़ीर आज़म पाकिस्तान जे रिलीफ पैकेज मां भरपूर फ़ाइदो हासिलु कनि। एक पैकेज का ऐलान किया था 8 तारीख से पूरे मुल्क में, वो हर स्टोर पे अवेलेबल है, जिसमें मान घी है, माल्टा घी है, हयात घी है, उसको जो है 190 से 170 रुपये का रेट कर दिया है। चीनी जो है बाहर मार्केट रेट में 75-80 रुपये चल रही है, वो हमारे पास 68 रुपये। गुजारिश करूँगा आवाम को कि वो हमारे यूटिलिटी स्टोर पे आएँ और ख़रीदारी करें, और अगर कोई भी किसी को भी कोई भी शिकायत है तो बाकायदा मुझे रीजनल मैनेजर हूँ नवाब शाह रीजन, मेरी ऑफिस है, वहाँ मुझे कंप्लेंट करें, फ़ोन करें। मेरा नंबर जो है लगा हुआ है, हर स्टोर पे लगा हुआ है। गुल मोहम्मद मल्ला, ब्यूरो चीफ 9 न्यूज़, नवाब शाह।